बाज भी हो जाई मंगा जेड़ो तुझो नाम बाज भी हो जाई मंगा बे रियत होनी है तू छपर तू छाव गुजारो का तोखे मालूम सबके अवां जाडो सिंधी इस्लाही स्टेज नाटक कखन जो कुर्ब न छॾ जाए का हिकड़ी कुंड जिते बघड़ियूं सुम्ही सघां हले जेतिरा वणनी टुंग कहे पर टोको ॼण ईंदो आहे ॾींहं राति पयो थो वसे पर थकिजे असुली कोन माण्हू बघड़ियूं आराम बि कंदो आहे त कंहिं ॿिए आराम करणु ॾींदो पर तुंहिंजी बसि हलु हलां लॻी पई आहे हलु हलां छॾियो अथई को घर को कोठो का झुगी अमीर गरीब मिस्कीन सभिनी खे ॿोड़े रखियो न ॾिठोसीं कंहिंजे डाउन ऐं कूकुनि खे ऐं न वरी कंहिंजे का कहल सफ़ा बेपीरियो थी बीठो हा अॻ में अहिड़ो काथे हूंदो हुई जॾहिं तुंहिंजूं अखियूं ख़राब ॾिसंदा हुआसीं या हिकु ॾींहुं अधु वधीक वठंदो हे त वॾड़ा चवंदा हा बाबा अल्लाह समंद पढ़ो अल्लाह समंद हेॾां अल्लाह समंद पढ़ियो न आहे ऐं होॾां तूं थी वेंदो हे माठ ऐं ॾिसंदे ई ॾिसंदे ईअं ग़ाइब थी वेंदो हे जीअं गदह जे मथे जा सिंह पर
पर हाणे लॻे थो त मुनकिर थी पियो आहे। तॾहिं त को विर्द, को वज़ीफ़ो, का दुआ, का अज़ान, का निमाज़, मारू माण्हुनि जूं झलियल झोलियूं कुझु बि ॾिसण में कोन थो अचे तोखे। त ख़बरूं पवनि हा तुंहिंजूं, पर थी पियो आहे ज़मीन ऐं आसमान जे विच ते। पोइ भले बि ही कर मज़ाकूं फबी वेंदई, हा फबी वेंदई। हूअं बि जेको माण्हू दरिया जे परी विच ते बि गारियूं ॾे, उनखे केरु छा थो करे सघे। पर तो हिन भेरे असां ग़रीबनि खे रुॻी गारियूं न आहिनि ॾिनियूं जुड़, पर बुजा बि ॾिना अथई। बुजा बि भली ॾे असां बि नक जा पका थी विया आहियूं उन्हनि सियासी निमाईंदड़ वांगुरु, जेके हर भेरे सां वोट वठण खां पोइ वेद न कंदा आहिनि, पर पोइ बि साॻियो वोट सावण खान। हा केरु जीए सावण खान जीए, केरु जीए सावण खान जीए। लख लानत आहे। सॼो ॻोठ ॿुॾी वियो, अलाए केतिरा घर किरी पिया, माण्हू मरी विया, पर सावण खान कहिड़ो बि कोन कयो। हा कहिड़ो, पर उनजो बि कहिड़ो ॾोह, जॾहिं पंहिंजी औलाद ई छॾियूं हली वई त पोइ बाक़ी ॿिए जो कहिड़ो कसूर। हा औलाद अनु ऐं जुमो, अनु ऐं जुमो छॾे हलिया विया तोसां गॾु मूंखे बि। ॿुधी तो न गणा, तोसां उन घर सां जंहिंजा बुनियाद मूं बाबा सां गॾिजी बीही कयां, जंहिंजे लाइ मूं ऐं बाबा पंहिंजे हथनि सां मिटी ॻोई हुई ऐं सिरूं विधियूं, ऐं उहे सिरूं पंहिंजे पुठाड़नि ते ढोए, उहे सिरूं पंहिंजे पुठाड़नि ते ढोए तुंहिंजूं भितियूं वॾियूं, भितियूं। हा ख़बर आहे त इन सभ जे बदिले तो बि घणो कुझु ॾिनो आहे असांखे। सालनि जा साल थधि बर्दाश्त करे असांखे गरम रखियो, उस बर्दाश्त करे असांखे छांव ॾिनी अथई, ऐं मुंहिंजी औलाद तुंहिंजे अंगण ते खेॾी कुॾी जवान थी आहे। उन शादियूं कयूं आहिनि ऐं उन्हनि खे बि औलाद थी आहे, पर उहे सभ जा हा इन आफ़त खां ख़ौफ़ज़दा थी करे उहे छॾियूं हलिया विया तोखे ऐं मूंखे, छो त उन्हनि खे असां न पर पंहिंजा सिर प्यारा हुआ, सिर। हा
सिर मूंखे बि मिठो आहे पर उन सां गॾु तूं उन सां गॾु तूं बि छो त तूं बि मूं वांगुरु झूनो थी चुको आहे, कमज़ोर थी चुको आहे, हंधा हंधा झुरी पियो आहे, पर पोइ बि बीठो आहियां। तूं बीठो हूंदे तेसी मां बि बीठो आहियां। ऐं जॾहिं तोखे कुझु थी पियो त उहो ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगीअ जो बि आख़िरी ॾींहुं हूंदी आहे, आख़िरी। पर खरड़ा जेकॾहिं तोखां अॻ में मूंखे कुझु थी पई पर यार तूं बीठो ई हुजजां। हा, छो त तुंहिंजे हिन आगुर विरांडे ऐं कमरनि में खोड़ सारियूं यादूं मौजूद आहिनि जेके असांजी औलाद खे मूं मलाई मुंहिंजे प्यार जो एहसास ॾियारी। उन औलाद खे जंहिंजूं औरूं तुंहिंजे दफ़न आहिनि ऐं उहे उन्हनि जी छिक ते हिक न हिक ॾींहुं ज़रूर ईंदा, तमामु जल्द ईंदा। हा, तमामु जल्द, तमामु जल्द। हा, इलाही तूं ख़ैर कजां। मालिक तोखे पार था। आचर, ओ आचर, अरे तोॾे त ख़ैर आहे आचर। हा हा फ़क़ीर, ॿुधी थो पर बेली तूं बीठो ई हा जवान थी जा, बीठो ई रह। फ़क़ीर दी हाल आवाज़ त तूं यादि रह कंहिं कंहिं जी जॻह दम खणी हवाले कयो। तेरे रमज़ान तेरे जी रमज़ान जो घर वॾेरे जी कोठा ताकि रमज़ान जो घर एतिरो सुनो त कोन्हे। छो त झूना नवाज़ चिढ़ जी सट चिढ़ जी सट कीअं बर्दाश्त असांखे उकारे पार करण वारी औलाद मिले इहो उन्हनि जे फर्ज़ में शामिल त उहो असांखे पाण सां गॾे किनारे छॾंदा, पर ईअं हुननि न कयो। इन्हनि ख़ाली खंडनि में असांखे अकेलो छॾे पंहिंजी जान बचाए हलिया विया। असल में पार हुया वतन हुयासीं उन्हनि जे मथां जेको उन्हनि जाइन जी हिफ़ाज़त उते उछलाए जी त उन वक़्तु ई हिननि अखियुनि खे वञणु खपंदो हो जॾहिं हू हुननि जे साम्हूं ईंदे ॿुधल थिया। औलाद जे सिर सहारे खां सवाइ बर्दाश्त करे आयासीं। उन्हनि जी जुदाईअ जे ज़हर जो टुक उन्हनि खे इहो ॾेखारण ख़ातिर पी वियो आहियां त जिन हालतुनि में तव्हां ही ॻोठ ऐं घर छॾे भॻा विया
ॾिसो त मां तव्हांखे उन हालतुनि में कीअं थो जी ॾेखारियां, पर लॻे थो त हाणे इहो ख्वाब साम्हूं कोन थो। ॻोठ छॾिणो पवंदो, छॾिणो पवंदो ॻोठ। इहे ॻाल्हियूं चवण तोखे तॾहिं सुमन जॾहिं तूं बि मूं वांगुरु पंहिंजी औलाद सां गॾु वञण खां इनकार करी जीअं मूं कयो वतन जे कुर्ब मां। हा, हाणे उहा ॻाल्हि न कर त गिदड़ डाक ॾपजे त वे हीअ अहिड़ा कख कहिड़े कम जा जेके माण्हूअ जी क़बर थियनि। ख़बर बि अथई हिन वक़्त ताईं ॻोठ जा केतिरा माण्हू ईंदा हेॾा दॿिजी पहुची जिते जावा उते ई पर मां ईअं नथो चाहियां ईअं। इन जे लाइ तोॾे आयो आहियां त हल हिन खां अॻे जो ही असांजा घर असांजी क़बर थियनि। हल त फिड़ी डाबड़ी के मथां ई ते पहुचूं। वाह, केॾी न भली ॻाल्हि कई अथई। अरे इन खां वधीक ख़ुशनसीबी बि कहिड़ी चइजी जो मुंहिंजे घर जूं भितियूं ऐं छित क़बर जो तख़्तो लॻे थो त आंधे खां पोइ तूं हाणे चरियो बि थी वियो आहीं। बरसात जो बंदि थियण जो नालो कोन थी वठे। सॼो ॻोठ ख़ाली थी चुको आहे। गली बंदि बि टुटो। मुंहिंजे सब्र जो बंदि छो त मां पंहिंजे हिननि कखनि जे कुर्ब अहिड़ो त केदी आहियां जेको हिननि खे छॾे कॾहिं बि न वेंदो, कॾहिं बि न। आचर अरे मूंखे हिन घर में 60-62 साल थी विया, पर जंहिं ॿिलीअ जो तो आवाज़ ॿुधो न, अरे उनखे त सिर्फ़ 2 साल थिया। जॾहिं उहा ई छॾे न आहे वई त मां कीअं थो छॾे सघां। ऐं ॿियो हो चवंदा आहिनि त अंधी जहिड़ी पेके तहिड़ी सावरे। अरे मुंहिंजे लाइ त जहिड़ो जग हिते तहिड़ो ॿार। पोइ बि माण्हू ॿार खां वरी बि पंहिंजे घर में चङो आहे। ठीकु आहे तूं हिते वेही भली मर, मूंखे नाहे मरणो। बाक़ी अञा के सज जीअणो आहे, मां वञाए थो। घणा दफ़ा अॻ में बि इहो राग आला पियो अथई, पर वञे त कोन थो। वरी मोटियो बीठो आहे। इन जे करे त तूं दोस्त आहीं। नंढपण खां वठी हिन उमिरि ताईं गर्मियूं सर्दियूं गॾु ॾिठियूं आहिनि। हाणे जे तोखे मां हिन हालत ते छॾे वियुसि न त ज़िंदगीअ जा बाक़ी ॾींहं अज़ाब में गुज़रंदा, अज़ाब में। छो? इन जे लाइ त हिकु अंधे दोस्त खे ईअं छॾे वञी मां कॾहिं बि पंहिंजो पाण खे माफ़ करे कोन सघंदुमि। पर हाणे तोसां वाइदो थो कयां त हाणे वियुसि न कोन मोटंदो साईं, कोन। हा ठीकु आहे आचर। अरे वञण खां अॻु में पहिरीं हिकिड़ो कुर्ब कयूं वञजाइनि अंधे जे मथां। ख़बर आहे मूंखे त छा चवंदे तूं। ही पाणी जा भरियल थांव आगुर में हारण लाइ चवंदे न। ॿियो तुंहिंजो कहिड़ो कमु हूंदो मूं में? शुकुर कर मियां, शुकुर कर जो तुंहिंजो घरड़ा
कमरा ऐं विरांडा कुछ मथे ठहियल आहिनि, न त सॼो ॻोठ बुॾी चुको आहे। इजो इजो तुंहिंजे घर में बि पाणी दाख़िल थियो। अरे पोइ त अञा बि भलो थींदो आचर। कीअं भला? अरे मन वॾेरनि जे फार्म मां निकितल मच्छीअ मां का कूड़ी अधु हथ अची वञे त हिन ॿिलीअ जो पेट जेका इलाही अकेली साथी आहे यार। हिकु अंधो ॿियो खेॾंदो अख बूट, मुड़ुसु ॾिसो जेको मच्छी पकड़ींदो। हा साईं। बस यार भोगड़ा तो कया है मच्छी। पक सां फौजी हेलीकॉप्टर आहे, लॻे थो ॻोठ जा माण्हू कढण आयो आहे। हा हा हलाए थो, ॻोठ जा माण्हू कढण आयो आहे। ॿुधो तो ॿुधी हुकूमत हुकूमत माण्हुनि खे कढण आई आहे। हा साह वारनि खे। ऐं तूं आहीं बेजान बितियूं गारे मिटीअ काट ऐं लोह जो जुड़ियल। तुंहिंजे बचाइण लाइ को बि कोशिश कोन कंदो, को बि न। उन लाइ तोखे कंहिं मां का बि उमेद न रखणु घुरिजे, न ई तोखे न तुंहिंजे उन्हनि साथियुनि खे जेके रखी रखी पको खाई किरी रहिया आहिनि। छो त तव्हां सभु बेजान बितियूं आहियो, बेजान बितियूं। हा बेजान बितियूं। पर मां अंधो इहो चङी रीति ॼाणा थो त तव्हां वटि बि दिलि आहे, तव्हांजा बि अहसास, तव्हांखे बि माण्हुनि जो साथ वणंदो आहे। तॾहिं त माण्हू अंधा बुरी पवंदियूं आहिनि, बुरी पवंदियूं, टुटी पवंदियूं आहिनि। आचारा ईंदा। हा हा मां आहियां, तो हिन बरसात में तो देर से घेरी ऐं नथा कभी ताकत नहीं आकर असांजी हा हा पानी खबर पइजी वई त इलाही ॾींहंनि खां पोइ अॼु कुझु खाइण लाइ मिलंदो। हा 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 तोखे बि ॾियूं था। हा हा मानी सभिनी खे ॾिनऊं। जेके हिन ॻोठ में मानी जन। हा शुक्र।
हल बड़ बुट लगी पई आहे। अड़े मूं तोखे चयो हो न सॼो ॻोठ खाली आहे, सॼो ॻोठ। बेखबर हाणे आयो यकीन? ॿुधाए त सही नी। ॻाल्हि त ॿुध। ए अञा पहिरें घर में गिरिया आहियूं, ॿियनि घरनि में वञूं उते हुजे हो छा? अड़े जेकॾहिं केरु हूंदो बि न, या त को पोढ़ो या त को बीमार ॿियो वरी केरु हूंदो। हाँ ये सॼो ॻोठ ॿुधो पियो आहे। हाँ सभु सही आहे नी। वञी 5-6 बचा आहिनि मस। ॿुधो बंदूकी भॼन वारो आहे। इन हालत में बि घरनि में माण्हू हूंदा अञा हूंदा? हाँ थी सघनि था। अड़े अहिड़नि मौक़नि ते हमेशह माण्हू पंहिंजे पोढ़नि ऐं पोढ़ियुनि खे संभाल लाइ मौत जे मुंहं में उछले हलिया वेंदा आहिनि। 2010 वारी बोर्ड में अहिड़ा खोड़ वाकिया मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठा हुआ। हालतूं कहिड़ियूं बि हुजनि, गर्मी हुजे या सर्दी, मींहुं हुजे या तूफ़ान, पर पुत्र अध में छॾियो ई कोन्हे। चोरीअ जो चस्को ई अहिड़ो आहे। छा चयुमि? चोरीअ जो चस्को ई अहिड़ो आहे जेको न हिकु दफ़ो हेरियो सम्झ त बीठो हूंदो, फिरियो सम्झी? असांजो दोस्त हिकिड़ो इहो मिसाल ॾींदो आहे, चवंदो आहे हिरे जी हेर टंग भॼे टप न मुड़े। 5-7 दफ़ा खट ते वेही सम्झायो मां आशिक दाए खे न मुड़ो। इहो मिसाल ॾींदो आहे उहो। 5-7 दफ़ा सम्झायो त मां खट ते वेही किरी पियो, टंग भॼी पियो, मां छा कयां? वाह हेठि वाह जा सुठा पैसा मिली वेंदा। ॿुधो तो अॻ में कॾहिं का हथड़ी वथड़ी हई आहे? अॻ में हा खोड़ समय हिकु हुजे ॿुधाए नी। खोड़ अच्छा हल्का हिकु अधु ॿुधाए। हिकु जो खोड़नि समय ने मिसाल तौर माना समय ने हाँ ॿुधायां थो। मिसाल तौर राति जो मां ईअं छप करे हीअं जो वञी अलाए केतिरा दफ़ा बाबे जे कमीस पासे वारे खीसे मां ॿेड़ियूं चोराई त मां ख़बर अथई बाबे साईं कमीस लाइ हुन हथ पुड़ी चट। ऐं ख़बर अथई अम्मा जे भांडारे मां बि पैसा चोराईंदो आहियां। छा चई? मां जे भांडारे मां पैसा? अम्मा जो भंडारो आहे नी, कहिड़ो मसलो आहे? भंडारो अम्मा जो भंडारे जी चोरी साईं वरी रुकी अथई। हा राति जो साईं माना ईअं अम्मा ईअं जंहिंमहिल सुम्हंदी आहे नी छप करे मथनि खां बि ईअं भांडारे में हथ विझंदी कंदो आहियां। होॾो अम्मा हेॾे मुंहुं कंहिं महिल कंदी आहे आइली जो फासंदो आहियां, वरी हेॾां फिरी हीअं भांडारे में हथ विझंदी कंदो आहियां। असल में अम्मा खे बाबे ते शक आहे, भांडारे मां पैसा उहो थो कढे। उहो बाबे ॾे सम्झंदी आहे पैसा मां कढंदो आहियां, हालांकि उनजो ई कांटो खणी अम्मा एॾी सियाणी अथई राति जो सुम्हण वक़्तु भांडारो हंध में करे सुम्हंदी आहे। वरी पकी रही निंड भांडारो जीअं पासो रहंदी आहे भांडारो खणी वरी हेठि रखंदी आहे, वरी भांडारो खणी वरी मुंहुं हीअं कंदी आहे, वरी हेठि रखंदी आहे। मां उनजो ई कांटो खणी उतो ई खणंदो आहियां। बस अरे ॻाल्हि त ॿुध। मां जे भांडारे मां पैसा चोराईंदे शर्म नथो अचे? हा तोखे वरी ॻाल्हि ॿुधाई हे तार चनी ॾिसे थो गेदर वाज आहिनि। ॻाल्हि त ॿुध हे पराई जाइ में आयो आहे गेदर थो ॾिसे। हा जेके अॻे ई ॿोॾिया वीचारा सताल हितां हलिया विया आहिनि उन्हनि जा गेदर हेठि फाको थो करे उन्हनि जे घरनि मां रहियो खोड़ो सामान खणी मूंखे बि चोरीअ ते हिराईंदो हो माना। हा ऐं इकरी बि नथो छॾे, थांव थिपा बि खणंदो। तोखे शर्म अचे थो? अरे मां त पंहिंजे अम्मा जीजल जी आहे न मुंहिंजी अमर आहे नी उनजा थो चोरायां। पकड़ी जुम चवंदो आहे अम्मा माफ़ कर, उहा त जीजल आहे माफ़ बि कंदी। हा अम्मा जीजल आहे नी माफ़ बि कंदी। तूं त मूंखे इहो ॿुधाए बोर्ड ख़तम थिए हिन घर जे मालिक राणीअ तूं मिली चए दादा माफ़ कजांइ इहो गेडर किराए कोई मां कराई मां जॻह ऐं सामान चोरी कर चओ त कचो त खाई वञनि बग़ैर लूण मिर्च जे। मूंखे त शर्म, तोखे शर्म नथो अचे चोरी कंदे? अॻे ई सचियल रहंदो वीचारा। अरे चोरी लख जी हुजे या कख जी,
घर जी हुजे या ॿाहिरि जी, चोरी चोरी हूंदी आहे पुट, सम्झी? पोइ मां बि चयोमांइ चोरी चोरी हूंदी आहे नी, लख हुजा मां बि कई आहे नी, पोइ सवें दफ़ा कई आहे। हाणे ॻाल्हि ॿुध, घर में कई आहे। हे जेको कमरो आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, ॿार ई मुंहिंजी पहिरीं चोरी अथई, सा बि मजबूरीअ में। हिन पोइ मींहुं असांजो हाल अहिड़ो थी छॾियो आहे जो बाबे खीसे में नरे ना अम्मा जे भांडारे में पैसा। तो मजबूरी बाप, घर में न कुझु मिलंदो त ॿाहिरि त अथरी हणंदासीं नी। ॿाहिरि जी पहिरीं चोरी आहे। पक सां इहा ॿाहिरि जी तुंहिंजी पहिरीं चोरी आहे। जाई जाई पुट पोइ ॻाल्हि ॿुध, ॿुधा ॿुधा ॿाहिरि जी चोरीअ लाइ माण्हू खे कंहिंजो न कंहिंजो शागिर्द थियणो पवंदो आहे। ईअं सम्झो अॼु खां पोइ तूं मुंहिंजो शागिर्द ऐं मां तुंहिंजो उस्ताद आहियां। उस्ताद उस्ताद माने स्कूल वारो मास्टर। हा हा। पोइ हे घर बि न हलो था छो? न साईं, मां स्कूल में दाख़िला अची न जंहिं महिल 2 महीना मस पढ़ियो हुउमि। 2 महीननि में जीअं स्कूल वञा नी अञा पाण किताब मथे रखां, साईं अचे उथी बीहनि, साईं अचे उहे छोड़ा वञ पली पटिया, भेण पली पटण वञूं, पली पटे मोटी अचूं, अञा साईं पली वचे छोड़ा वञ छेणा मेरिया, वञ छेणा मेरिया। 2 महीननि में हर अचे पली पटिया छेणा मेरिया, छेणा मेरिया पली पटिया, छेणा पटिया पली मेरिया, पली पटिया छेणा मेरिया। 2 महीननि में अखर ई भाऊ बस क्या मैं शीम छेणा बे पली उहा बि बे साईं पटिया छोड़ा असां हिन चोरी न कराईंदे पोइ जाॾे पेर हलंदा ताॾे जंगू असां हलूं था। हा भई वट पाई कुआरी असां चोरी। अरे बि त सही, चोरीअ खां बस कई न। ॿुध मुंहिंजी ॻाल्हि, वट कुआरी हथ में कर। कई कई मां तोखां न छेणा मेड़ाईंदुसि हाँ न वरी पली पटाईंदुसि। हला अरे चोरीअ खां सवाइ ॿियो को बि कमु न कराईंदुसि तोखां मां। हाँ हा हेरे ॾिस, हे मुंहिंजो मुड़साड़ो वाइदो आहे तोखां। दाढ़ी ते थोरो खे नी, हा दाढ़ीअ ते थोरो की फिर जाए न, दाढ़ीअ ते थोरो की फिर दे नी, कांव चोरो निकिरे थी मूंखे जाए, कांव चोरो निकिरे मांखे न चइजांइ, दाढ़ीअ ते थोरो न फिर जाए। हा हाणे करिणो छा आहे उस्ताद इहो ॿुधाए। हाणे हे जेको कमरो आहे, ए हा भाई सही आहे। हिन में जेको बि सामान पियो आहे हा न इहो सभु तूं कढी आहे, ऐं हिन में जेको बि सामान पियो आहे हा इहो सभु मां तो खणी अचां। हाँ हा ठीकु आहे। सामान ॿाहिरि कढी, पोइ पोइ इहो सॼो सामान खणी हली कंहिं मथाईअ ते ॿाहिरि रखंदा। पोइ पोइ मोटी अची जॻह जा गेडर कढंदासीं। गेडर हा इहे गेदर 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 उस्ताद 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 ए पोइ अरे तेसि ताईं खानू ऐं शाबाना वारा बि मोटी ईंदा। ए खानू शाबा रे जेके ॿियनि घरनि में बि आहिनि। हा हा इहे 11 असां वारा इहे अची वेंदा। पोइ पाण सॼो सामान खणी हली हिन जा 4 हिसा कंदासीं। 4 चार न उस्ताद 5 हिसा कजांइ, 5 पंहिंजो कंहिंजो ॾे, पंहिंजो भाषा पी रहियो। भाषा पी रहियो। भाषा पी रहियो छो? बाबो चवंदो आहे जेको बि कमु कयो नी भाषा पी रहियो छो कढो जीअं धंधे में बरकत पए। बाबो बि ईअं कंदो आहे नी, काथां कुझु मिलंदो अथव नी पोइ भाषा पी रहियो छो कढंदो आहे। पोइ छा आहे की ॿारनि खे ॾींदो आहे नज़रनि खे, ॿियो नी मासी न आहे ॿिन्ही खे ॾींदो अथई ग़रीबनि में चारियूं। बाबो चवंदो आहे त इहो हाणे मां तो शागिर्द आहियां, मुंहिंजी त पहिरीं चोरी आहे नी ॿार जी। तूं भाषा पी रहियो रखे मुंहिंजे माल में बरकत पवंदी नी। अड़जी वियुसि, चरे मां अड़जी वियुसि। जी उस्ताद छा चई? कुझु बि न। हा पोइ तूं वञ हुन कमरे में मर वञी, जेको बि सामान पियो आहे जल्दी खणी अच, हिन कमरे वारो मां कढी अचां। हा वञ पोइ पोइ जा पुछ वञा थो नी। अरे हलो बि त हिते रखां आहे त उहे घर में सामान छो रखे बस त ख़ाली आहे। अला हेॾे चई हलाए हेॾे चई हेॾे उस्ताद जल्दी निकल रे उस्ताद। अरे बीजा बी 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 मेरी ॻाल्हि ॿुधो, हिन कमरे में सवेर मां सामान त ॾिसी आयोसि, ईअं हथे खाली मोटी आऊं भॻो काढी थो वञे। सामान आहे, सामान पियो आहे, सामान पियो आहे। हा त पोइ बाक़ी छा आहे? वो बि त वेठो आहे नी हो। हो हा हा
केर हो पर तुझी पांडे चा आई भाई वो ॾिसई कोन अरे जल्दी आ निपुर बाहर बस निपुर हलता हलूं अला आके मन हलूं बस अरे कमरे में तो कोई भी कोने पिटिया आए 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 ओए हिन पासे वाली भित ते वेठो अथई अला 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 इन पासे यारी भित ते हाँ। केर आहे इन पासे यारी भित ते साईं भलारो साईं भलारो ए हेरो काट पुछो ना तोके साईं भलारे खबर नाहे साईं भलारो माना कुरान शरीफ हाँ हाँ पूछाए हाँ पुछाए ए कुरान शरीफ घर में चला उस्ताद पुछाए दे दो ए चाचो खैर मामन चोंदो आ केडो बि वजो काट पुछोरो जे नी जाते साईं भलारो माना कुरान शरीफ हूंदो आ नी उतो चोरी कंदा ई नहीं ऐं मां चोरी कंदो ई उतां आहियां शाबाश हाँ हा छो त क़ुरान शरीफ़ पढ़ण जे लाइ आहे न कि घर जे अहिड़े शयुनि जे सार संभाल लाइ पर असांजा माण्हू अन्न जी संभाल लाइ क़ुरान शरीफ़ रखंदा पंहिंजे बागनि अंबनि जे बागनि खजनि जे बागनि ज़ैतूननि जे बागनि में क़ुरान शरीफ़ रखंदा टिजोड़ीअ जे मथां क़ुरान शरीफ़ रखंदा त जीअं को चोर चोरी न करे अरे के त वरी अहिड़ा जो पंहिंजा पैसा ई वञी क़ुरान शरीफ़ में रखंदा आहिनि बेवकूफ़ कंहिं जाइ जा हाँ यो आया तो को छा क्यों तूं वञ सॼो सामान खणी आ आख़िर में क़ुरान शरीफ़ बि खणी हलंदासीं हाँ हाँ भलो साईं माना कुरान शरीफ खणी वञो हा हली कंहिं मस्जिद में रखंदासीं जिते केरु पढ़े त सही हिन घर जा माण्हू क़ुरान शरीफ़ न आहिनि पढ़ंदा सॼी ॻाल्हि मञी मूंखे इहो ॿुधाए ठीकु आहे तोखे कीअं ख़बर पई त हिन घर जा क़ुरान शरीफ़ माण्हू पढ़ंदा ईंदा आहिनि हल ॿुधाए हा इहो ॿुधायो मूंखे ईअं ख़बर पई जेकॾहिं हिन घर जा भाती क़ुरान शरीफ़ पढ़ंदा हुजनि हा न त पाण सां गॾु खयूं वञनि हा हिन सुनी जाइ में रखियूं न वञनि हा क़ुरान शरीफ़ खे सही थो चए ठीकु आहे उस्ताद सामान खणूं था आख़िर में यादि करे वज़ू करे क़ुरान शरीफ़ मां खणंदुमि वञ तूं उस्ताद आहे वञ हुकुम आहे तुंहिंजो हा वञ मां सामान खणी अचां हा खणी आ राजो खुयो सामान मां बि चेक कयां मां बि खणी थो अचां हल वञ ठीकु आहे मां ॻाल्हि भली कई माल छॾे आहे न बी हिते न हिते मींहं पाणी में ख़राब थींदो खतरे तो रखां हाय वॾो माल आहे भाई बि अला लॻे थो हिन घर वारनि जेका तकड़ी लान चाही निकिरी आहे हुनखे सामान विसारियां ॿधी विसारियां हा माना या त हेलीकॉप्टर खणी वञनि हेलीकॉप्टर उस्ताद खे चवां हे वॾो माल आहे हिते करे सामान करे खणी आयो मांखे अला पैर ॾिठा मां चराग जा नाला जा अला अला अॻियां त बीनी मुंहिंजे मां न आहियां रे चकर छा आहे मोल न हुजे ॾिसियां अरे मारे चोर 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 आया घर में आचर आईली रे बकरी मैं मरिया आईली रे जुना सा चोर न आहियूं पर तेतीअ सां वञूं था बस मां तहां ॿिन्ही जूं हा ऐं तूं जेको नईं मां चोर थियो आहे मूंखे ॾेई बा खबरदार जो मुंहिंजी कंहिं बि शइ खे हथ लाथो
दबा ये तुंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी चोरी हूंदी। हा बस बस हम खां ॾाढियां ॻाल्हाए रहियूं रेल में न विझो भलो तई पास वञे त असां निकिरी वञूं। कार जी चोरी का मां तो भागे वहां घर भलो आया चाई इशारा छो तो करे ॻाल्हि करना इशारा साजा इशारा तो करे साजा साजा दर जाम पीठो आ भीतर टपो हेडो रस्तो ई कोट अरे ही अंधो अंधो अला ए अंधो खबरदार 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 हिकिड़ो कदम बि अॻिते वधायो थी न त हिक ई धक सां पूरो करे छॾींदोसांइ। हा पूरो। छा थो सम्झे शागिर्द? ॿुध ॿुध मां अंधो ज़रूर आहियां पर पर हियां जो हौसलो तव्हां सजन खां वधीक आहे। अला हलिया दे अरे जे जे जवान आहियो त हिन दरवाज़े खां ॿाहिरि त निकिरी ॾेखारियो। अचो। हा ॿाहिरि निकिरी वेंदासीं ज़रूर निकिरी वेंदासीं अंधा सो बि तुंहिंजे घर जे सॼे सामान समेत। हलो हिन में अथई चुपचाप करे वञी कुंड में वेह वाड़े ॾेखारे। अच जवान आहे त वठी ॾेखार। हलिया मुड़ुसु माण्हू आहे त चुप परे छो बीठो आहे? छा चई? हलिया हाँ चवी छा थो? हेडे तो रे जल्दी जल्दी मारा अरे मरियो मरी न वियो सुक थी वियो सुक तो त हिन गो मुंहिंजा ॿिया बि साथी चोरीअ लाइ लथल आहिनि। अड़े चढ़ी वियो हूंदो के जीअं तव्हां मुंहिंजे रुख चढ़ी विया। हाणे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त कंहिंजे घर में हिरण जो अंजाम छा थींदो आहे। हा हा ॿुध शागिर्द ॿुध। अड़े अड़े हिकु अंधो थो असां सजन खे हेॾनि तारनि वारनि खे अंजाम जा दड़का ॾे। अरे ॿुधायमि त हा बीबी उसा मां समझाया तो तू हेडे आ तू जल्दी जल्दी तू हेडे आ तू कम खराब करने ए चोरी गाने फूले तेरे मते पपे ते मां समझाया तो को चाचा तू बेस न करनी हां ए ये समझदा सा आधा सा धूड़ पाती दे बस हवे तू असा के रस्तो दे दा सा वणो बस उता हेते दे बचो है ये समझ जे नानक कणिए ते खटिया वा कणिए ते न न पुट न न वञेस वञेस वरी बि हर वञेस 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 न बाबू जो नदी अंधे धक्को मारे खाने एक कणिए ते बचो कणिए ते आचर आचर को बि आचर सूमर तुंहिंजी मदद लाइ कोन ईंदो। हिन में अथई पोड़ा असांजो छॾ काम खां मौत नज़र आयो पाण खे। हिन मौत सां मिलण लाइ त आतो आहियां तॾहिं त हिन हालत में हिते पियो आहियां त कॾहिं थो इहो मौत अचे पंहिंजे भाकुर में भरे मूंखे उन करे इहे मौत जा दड़का न ॾे। हा न ॾे मौत जा दड़का। ख़बर नाहे त छो लाइ मां हिन अंधे जी बकवास बीठो थो ॿुधा। अॼु ॾींहं ताईं मूं एतिरी वांद कंहिंखे ॾिनी कोन्हे। उसा इने करे ॿुधंदो ने सीधे पोड़ो आ बुजुर्ग आ मता तू केने में पायो पीट करी दोजे बस तूं पंहिंजी बकवास बंदि कर। चाचो भी थी सके तो पी चाचो भी ओड़ो तो मां बस कई वा न डोथण भी वडी मुसीबत आ काय उस्ताद एनो रस्तो आ जा मां के न तो बुधा अकेलो तो ने ए तो कमरो आ चाचा अला के मैंने कोई जी सके मां हले वाला बस के अरे बस कर दे
माचे रे छॾ न ॿुधो उस्ताद ओ बाबा ये लट रुस्तम ॾिस न लॻी वेंदो परे थी मूंखां न रुस्तम रुस्तम पावरूअ जे ॻोठ वारे अरबूअ जो पुटु रुस्तम ओ यो ग़लति चयो छा अरे मूं तोखे चयो हुयो न नाले सां न सॾजाए नाले सां हां अदा रुस्तम न चयो अदा उस्ताद रुस्तम न चयो नी उस्ताद न मरियो पूरा जहिड़ा कांव तहिड़ा बच्चा अरे तुंहिंजे पीउ अरबूअ में घटाई हुई जो तूं कंदे अरे उन बि सॼो तर तपाए छॾियो जॾहिं मुओ तॾहिं वञी मुल्क ठरियो हा मां उन अरबाब चोर जो पुटु आहियां उन अरबाब चोर जो पुटु जंहिं माण्हुनि जूं निंडूं फिटाए छॾियूं हुयो जंहिंजे भव खां चङा भला भाॻिया रातिनि जो सुम्ही कोन सघंदा हुआ उन अरबाब चोर जो पुटु आहियां मां उन अरबाब चोर जो पुटु जंहिंजो नालो मरण खां पोइ बि अॼु ताईं मूंसां ईअं चंबड़ियल आहे अॼु बि कंहिं माण्हू जी मूं ते दीद पवंदी आहे हुननि रंग मटिजी वेंदा आहिनि ईअं लॻंदो आहे त ॼण कंहिं सूअर ते दीद पई अथनि नंढपिण बाबा जे एवज़ अम्मा सां गॾु मुख़्तलिफ़ थाणनि ते गुज़रियो भई जवानी तव्हां माण्हुनि जे नफ़रतुनि जे नज़र थी वई हा तव्हां माण्हुनि जे नफ़रतुनि जे नज़र थी वई जवानी कहिड़ो कसूर हुयो मुंहिंजो कहिड़ो कसूर इहो ई त मां हिकु चोर जे घर में अखि खोली उन चोर जे घर में जेको कॾहिं बकरी कॾहिं ठगी कॾहिं में या कॾहिं कंहिंजे ॾाज जी संदूक खणी ईंदो हो बसि उनजी औलाद खां एतिरी नफ़रत एतिरी धिकार जेके करोड़नि अरबनि जूं चोरियूं था कनि उन्हनि जा त उहे साॻा ई माण्हू पेर था चटनि उन्हनि जा बूट खणी पंहिंजे मथनि ते था रखनि कांव तेरा बच्चा मां को ॼमण सां त चोर कोन होसि मूंखे चोर कंहिं बणायो तव्हां माण्हुनि जे रवैये मूंखे चोर बणायो हा हाणे मां चोर आहियां ऐं मरण घड़ीअ ताईं चोर रहंदुसि कंहिंखे बि कोन बख़्शींदुसि कंहिंखे बि कोन पहिला हलो हिन में अथईंदा त असांजो दग छॾ असांजो दग अखियूं त अॻ में ई विञाए वेठो आहिनि हाणे पंहिंजी हयाती न विञाए ठीकु आहे पर इन शर्त सां त हिन घर मां तव्हां कुझु बि न खणंदा कुझु बि न खणंदो 2010 वारी बोर्ड में बि तो जहिड़ा खुथल पोड़ा नज़र आया हुआ पर मुंहिंजे चेहरे जी हैबत ॾिसी बर्मो ॾेई भॼी विया पर तोते मयार कोन्हे छो त तूं आहीं अंधो जंहिं अखियुनि वारो हुजी हो मुंहिंजी अखियुनि में अखियूं मिलाए ॾिसी हा त पटा ॾेई भॼी वञी हा पटा ॾेई ॼम खां वाक़ुफ़ पंहिंजा ॾंद पटे छा ॾिस हाणे मूं तोखे चयो न त मां तुंहिंजे पीउ अरबू खे बि सुञाणा त पोइ ठीकु आहे तूं मुंहिंजे पीउ अरबू खे सुञाणी त पोइ मरण लाइ तयार थी मरण लाइ अॼु हिन अरबू चोर जे पुट रुस्तू था होशियार थी जाए चाहे थो परे थी
सामान काथे रखी सवेरे भी मुझे चयो न केतिरो वाह जान सुठा पैसा मिली वेंदा वाकई वाह जान अरे हाँ हाँ ठीक है ठीक ही सुथरो कोन मरंदो ही सुथरो मूंखे त ईअं थो लॻे त मूंखे इन अंधे खे इन जे जॻह जे हेठां ई दफ़न करणो पवंदो अरे तो सवेर ॿुधो कोन त हिन छा पियो चयो त मौत सां मिलण लाइ आतो आहियां अरे हाणे ही जीव छा कंदो कहिड़ा फाड़ा मारींदो ही पंहिंजनि वटि इहो कदुरोस जेके हिन खंडर जाइ जे लाइ हिनखे उछले ते फिटी करे हलिया विया जे हिन जी जाइ खे हाणे जो हाणे मां दिलि थी चवे त ॿिनि रंबनि जे धकनि सां ड्राई जो ढेर बणाए छॾिया ढेर ना ना हिन जगह के तो कुछ न कर ये जगह न करंदी हिन जगह के केरण खां अॻु तोखे मूंखे मारणो पवंदो मूंखे हा ये जगह न करंदी ओ चाचा हाणे तूं बि बेंस न करे बेंस तूं ख़बर ना हे ज़ालिम खाता जो माण्हू आहे हिन नहीं दुआ बस हे जगह से ये गेदर कडी जगह भरे धूड़ पाए के असा हलंदा बाहर हलिया पलेती दे हिन जगह जो पिटियूं नुआ छोता हिन जे भितिन के आयल लेपे मां मूंखे अॼु बि पंहिंजे अमर जे हथनि जी खुशबू ईंदी आहे अरे हिन जे आगुर ते मां अॼु बि बाबा जे कदमनि जो आवाज़ ॿुधी सघंदो हीअ जगह मुंहिंजे अबे अमर जी निशानीअ सां गॾु अरे मुझे वरहन जी साथिया हिनखे कुछ भी न थींदो ये जगह न किरंदी चाचा मां तो चवां हाणे तू भी छॾ यार भला छॾ न भला तू भी रुका दो हर बार फजरी कई बीठो अरे बाबा हिनखे तुझे हे वॾो ज़िदीरो हे उहो माण्हू जेको जेरे जे करे बकरी कोंदो बकरी ये समझ त तुआरी ही बकरी मतलब ये जगह भी समझ वही दुख दी है हां छडे ते मोकारो करे घेदर कदे भली हां जगह ठाए असा हंस सिर त बचायो हलऊं त सही न अला तू झूठ पाए जो सामान के वठी तो हलिया सिर पचायो हलिया छडे अरे मारी तू दे एफआईआर में मुंहिंजो नालो बींदो बस छडे तहां छा था समझो मूंखे पंहिंजी औलाद ते छॾे वई आहे अरे न उन्हनि त मूंखे इलाज कया अरे पेरे पया पर मां न वियुसि हिन करे त हीअ जगह मुंहिंजे जिस्म जो हिस्सो आहे हिस्सो ऐं तूं जंहिं गेटरनि जी ॻाल्हि कई न अरे तोखे ख़बर आहे त उहे बाबा कीअं वरिता न हूंदई ख़बर अम्मा जे कननि जूं वालियूं खपाए वालियूं ऐं उन्हनि गेटरनि जी अहमियत मूं लाइ अॼु बि उहा आहे अमर जे वालियुनि वारी ऐं मां पंहिंजे अमर जूं वालियूं हिकु लुच लोफर खे करण ॾियां न कॾहिं बि न तव्हां कुझु खणण खां अॻु तोखे मूंखे मारणो पवंदो मूंखे हा अच अरबू चोर जा पुट मार मूंखे हा हलिया अच हा अच हा
वॾो शौक़ आहे तोखे मरण जो अंधा, वॾो शौक़ आहे तोखे त पोइ मर। अॼु अरबू चोर जे पुट रस्तू था, मर मर अंधा, अॼु तोखे मरणो पवंदो, मरणो पवंदो अरबू चोर जे पुट। मर तू भी बड़े यार था गड, अज तुम भी मर। आचार्य आचार्य न छड़ी दोस्तों के आचार्य कभी ना अज तू भी मर। मरे भले ताड़ी ॿुधाईंदियूं। ही ड्रामो अली रोशन शेख जो लिखियल हुयो ऐं फ़कीर एजाज़ चांडियो जी डायरेक्शन हुई। 4 किरदार अवां जे आॾो अमजद गुल सुमरो पंहिंजे मट पाण जे अवां खे पए खिलायो। अमजद गुल लाइ ख़ूबसूरत ताड़ियूं थी वञनि। हिन ड्रामे जो ॿियो किरदार आचर रियाज़ महेसर लाइ भरपूर ताड़ियूं। हिन ड्रामे जो डायरेक्टर एक्टर फ़कीर एजाज़ चांडियो ऐं असांजे स्टेज जो ख़ूबसूरत आर्टिस्ट, बेहतरीन कलमकार, बेहतरीन डायरेक्टर, बेहतरीन एक्टर, बेहतरीन दोस्त ऐं हिन कोऑर्डिनेटर पूरे फेस्टिवल जो अली रोशन शेख। भरपूर ताड़ियूं अली रोशन लाइ। अली रोशन असांखे घणो कुझु ॾिनो आहे हिन स्टेज ते, असांखे बीहण जो ॾांव ॾिनो आहे, असांखे घणो कुझु सेखारियो आहे। दोस्त पंहिंजी जाते पर असां हिनखे पंहिंजो वॾो बि सम्झंदा आहियूं, उस्ताद बि सम्झंदा आहियूं। हाफ फ्राई जो असांजो वॾो बि आहे। अवां दोस्तनि जी साम्हूं मां कुझु पंहिंजा हेठां दोस्त घुराईंदुमि। लाला अयूब गाज़ साहब खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे मथे अचनि ऐं हिन ड्रामे जो कोड डायरेक्टर रियाज़ सुमर खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे मथे अचे। लाला अयूब गाज़ साहब जिन खे गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे मथे अचनि। अब्दुल सत्तार ख्वावड़ साहब सेक्रेटरी आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो जिन खे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे असांखे कुझु घड़ियूं ॾियनि। मां गुज़ारिश कंदुसि बदर ख़ान खे त बदर ख़ान बि बदर ख़ान साहब खे गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे मथे अचे। प्रोफेसर मुख्तियार समो साहब जिन खे बि गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांखे कुझु टाइम ॾियनि। मां गुज़ारिश कंदुसि एजाज़ सोलंकी साहब जन खे, उहे बि महिरबानी करे मथे अचनि। मोहम्मद रफ़ीक अबड़ो साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त उहे बि मथे अचनि स्टेज ते असांखे कुझु घड़ियूं पंहिंजियूं ॾियनि। तमाम खूबसूरत राइटर उर्दू सिंधी शायरी जो एक वॾो नालो सिकंदर अब्बासी साहब जन के भी गुजारिश कंदुसि त महिरबानी करे कुछ घड़ियों असांजे हवाले कनि पंहिंजूं, असां उन्हनि खे ॿुधण था चाहियूं, हिन ड्रामे जा व्यूज़ वठंदासीं दोस्तनि खां। अवां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त महिरबानी करे जिथे तव्हां एतिरो टाइम इंजॉय कयो ड्रामे खे, थोरो टाइम ॿियो वियो त असां दोस्तनि महिमाननि खां कुझु राया वठूं। मां हिन ड्रामे ते ॻाल्हाइण लाइ गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर मुख्तियार अहमद समो साहब जन खे अचनि ऐं कुझु पंहिंजा व्यूज़ ॾियनि। मुख्तियार अहमद समो साहब।
महिरबानी साईं। सभ खां पहिरियों मां इन ड्रामे जे लेखक डायरेक्टर मोहतरम अली रोशन शेख साहब ऐं हिन प्ले में एक्ट कंदड़ जेके ॿिया टे किरदार हुया उन्हनि खे मुबारक ॾियां थो त हुननि पंहिंजी एक्टिंग सां कहाणीअ जे अखरनि खे अमली रूप ॾेई असां ताईं पहुचायो ऐं मौज़ू एॾो टचिंग ऐं एॾो करंट हुयो जो मां सम्झां थो त हीअ जेका ताज़ी ॿोॾ आई, जेका बरसाति आई, जेके उन में तकलीफ़ूं ऐं तबाहियूं असां सभिनी ॾिठियूं, उहे सभई असांजे अखियुनि जे अॻियां लाइव खणी अचे रोशन शेख साहब, अली रोशन शेख साहब असांजे अॻियां रखियूं ऐं उन्हनि में महिनत इन सॼी टीम जी हुई। हीउ तमामु अहम मौज़ू हुयो जेको असांजे अंदरि करप्शन जे ख़िलाफ़ नफ़रत बि पैदा करे पियो ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ नफ़रत पैदा करे पियो ऐं मज़लूमनि जे लाइ हमदर्दी बि पैदा करे पियो ऐं उन खां पोइ कुदरत जे तरफ़ां जेको कुझु थिए पियो उन ते माण्हू त कुझु ई नथो करे सघे सवाइ सब्र ऐं शुक्र जे। ॿियो अलाह ताला जे बारगाह में दुआ करे सघे थो त मौला साईं सभिनी जो ख़ैर कर। हीउ मजमूई तौर ते ड्रामो अहिड़ो प्रैक्टिकल हुयो जो मां सम्झां थो त इहा हिकिड़ी परफॉर्मिंग ॼण त हिस्ट्री ही, छो त ही तारीख़ ही जेका ॿोॾ आहे इहो असांजे सिंध जी तारीख़ जो हिकिड़ो उदां बाब बि थी लिखिबो जंहिंमें माण्हुनि जूं तबाहियूं आयूं ऐं उहे असां ॾिठियूंसीं। उहे रुगो कुदरत जे तरफ़ां जेके आफ़त ई उन जे करे न, पर उन खां अलावा असांखे जेके रूल कनि था, असांजे आस पास जेके माण्हू आहिनि जिन खे असां मथे खणी ऐं उनखे निशांबर कयूं था, उन्हनि जे रवैयनि जे बि असां शिकार थियासीं। सो हीउ ड्रामो उन समूरे किसे जी रिप्रेज़ेंटेशन ही मां मोहतरम अली रोशन शेख साहब ऐं उन जी टीम ऐं आर्ट्स काउंसिल सां जिन माण्हुनि सहकार कयो आहे, जिन तंज़ीमुनि सहकार कयो आहे, उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां, उन्हनि खे मुबारकबाद ॾियां थो त हिन नोयत जे एक्टिविटीज़ खे हू प्रोमोट कनि था। अवां सभिनी जी वॾी महिरबानी। वॾी महिरबानी साईं मुख़्तियार अहमद समो साहब। मां गुज़ारिश कंदुसि लाला अयूब लतीफ़ी साहब जन खे त पंहिंजा व्यूज़ ॾियनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। सभ खां पहिरीं त अली रोशन साहब खे मुबारकूं जो ॾाढो सुहिणो नंढड़ो प्ले लिखण ते। हिन प्ले जे अंदरि हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि हुई जेका शायदि तव्हां नोट कई हुजे, जेका मूं नोट कई आहे एज़ अ राइटर। हिकिड़ो माण्हू जेको पंहिंजे घर खे नथो छॾे, घर खे बचाइण लाइ पंहिंजी ज़िंदगी ॾेई थो छॾे, उहो घर छा आहे? उहो घर असां सॼी सिंध आहे असांजी। उहो सिंध जंहिंखे बचाइण जे लाइ असांखे ई मुर्सी करणी पवंदी, पाण खे ई उहो किरदारु करणो पवंदो जेको अली रोशन हिन ड्रामे में कयो। ऐं उहे चोर बि असांजा ई माण्हू आहिनि जेके घरनि में घिरी चोरियूं कनि था, यानी असांजी सिंध खे लुटनि था। एॾो सुहिणो हिकिड़ो मैसेज इनडायरेक्ट में रोशन साहब ॾिनो। मां ॾाढो इंस्पायर थियो आहियां ऐं सॼी टीम खे मुबारक हुजनि। महिरबानी साईं, वॾी महिरबानी। तमामु ख़ूबसूरत शख्सियत जो मालिक साईं सिकंदर अब्बासी साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजा व्यूज़ ॾियनि। सभ खां पहिरियां त मां पंहिंजे दोस्त अली रोशन साहब खे तमामु घणी मुबारकूं ॾींदुमि। मां इहो चवंदुमि त अली रोशन जेको आहे न असांजो ट्रेंड सेटर आहे। हुन स्टेज जे लाइ अहिड़ा ड्रामा ॾिना आहिनि, उहे राइटिंग में ॾिना हुजनि, डायरेक्शन में ॾिना हुजनि या पंहिंजी अदाकारी में ॾिना आहिनि। हिकिड़ो वरस्टाइल शख़्सियत जो मालिक आहे। ऐं अॼु जो जेको ड्रामो हुयो इहो हिकिड़ो तारीख़ हुयो, जीअं साईं जन बि ज़िक्र करे आहे त हिकिड़ी तारीख़, मां चवंदुमि त हिकिड़ी उंदा ई तारीख़। हीअ जेका बरसातूं पयूं, जेका ॿोॾ आई, इहा हिकिड़ो तारीख़ दौरु हुयो असांजो। हूअ तारीख़ हिकिड़ो तमामु ख़ुश्क मौज़ू लेखियो वेंदो आहे, पर जॾहिं तारीख़ खे तव्हां एंटरटेनमेंट जे ज़रिए माण्हुनि ताईं पहुचायो था ड्रामे जी सूरत में, त उहो माण्हुनि जे ज़हन ते नक्श थी थो वञे। जहिड़ी बहितरीनु कहाणी हुई, जहिड़ा हुनजा ख़ूबसूरत अहसास हुया, जहिड़ी ख़ूबसूरत डायरेक्शन हुई असांजे एजाज़ चांडी साहब जी, ऐं ओड़ी तरीक़े सां चइनि ई किरदारनि पंहिंजे किरदार में निभायो आहे। हिकिड़ो तमामु बहितरीनु ड्रामो मां सम्झां थो त जॾहिं बि जिते बि हिन मींहं जो, हिन ॿोॾ जो या हिन आफ़त जो ज़िक्र ईंदो त हिन ड्रामे जो नालो बि खयो वेंदो। मां हिकु दफ़ो वरी हिन पूरी टीम खे तमामु घणी मुबारकूं ॾियां थो। वॾी महिरबानी साईं सिकंदर अब्बासी साहब। मां गुज़ारिश कंदुसि मोहम्मद रफ़ीक अबड़ो साहब जन खे पंहिंजा व्यूज़ ॾियनि।
पहिरियों हिकिड़ो दौर हूंदो हो, उन दौर में भाषाई ड्रामा थींदा हुआ जेके रिवायती तौर ते उन्हनि जा किस्सा बि मतिलबु ॿुधाया वेंदा हुआ। उन खां पोइ हिकिड़ो दौरु आयो जो लव स्टोरियूं थियणु लॻियूं। लव स्टोरियुनि खां पोइ हाणे ही दौरु आहे त ही समाजी इश्यूज़ जेके आहिनि उहे नंढड़ा नंढड़ा खणी माण्हू हिन मुआशिरे मंझां वरी हिन छंडे छाणे राइटर ऐं डायरेक्टर पंहिंजी महिनत सां, एक्टर पंहिंजे परफॉर्म सां वरी साॻियो ई पंहिंजे मुआशिरे खे मोटाए था ॾियनि उन्हनि उणाइनि समेत। त ही उणायूं आहिनि छाणे इहो था नेकीअ खे छाणनि था ऐं उनखे वरी बुराईअ खे बि छाणे अलॻि कनि था। माण्हुनि खे इहो महसूसु था कराइनि ऐं सम्झाइनि था त बदी हीअं थींदी आहे, नेकी हीअं थींदी आहे। इज्तिमाही तौर ते ॾाढो ज़बरदस्त पंहिंजो मौज़ू बि हुयो, त उन सां गॾु परफॉर्म बि ॾाढो ज़बरदस्त हो। रोशन त पंहिंजे उन किरदार सां ॾाढो निभायो, उन सां गॾु जेके सहकारी किरदार हुआ माशाल्लाह एजाज़ बि ॾाढो ज़बरदस्त कमु कयो, अमजद सुमर साहिबु तमामु ज़बरदस्त कमु कयो ऐं असांजे महेसर साहिबु ऐं असिस्टेंट बि तव्हांजो ॾाढो ज़बरदस्त म्यूज़िक जो बि उन सां टचिस ज़बरदस्त रहिया। सॼी टीम खे मुंहिंजे तरफ़ां मुबारकूं हुजनि। साईं वॾी महिरबानी, मां गुज़ारिश कंदुसि बदर ख़ान खे त उहे अची पंहिंजा व्यूज़ ॾियनि। बदर ख़ान। महिरबानी आशिक़ साहब। ड्रामो तमामु आर्ट जे हवाले सां प्योर आर्ट हुयो जेको वॾी कारीगरी सां पेश कयो वियो। हीअ छोकिरी खां बग़ैर या हिकु औरत जो हुजणु असांजे ड्रामे में लाज़मी हूंदो आहे, हर ड्रामे में हूंदियूं आहिनि, पर रुगो मर्दनि ते ड्रामो हलाइणु हिकु वॾी कारीगरी आहे। ऐं ॿी कारीगरी इहा आहे त हिकु कॉमिक ऐं ट्रेजिडिक खे ॿिन्ही खे गॾो गॾु हलाइणु इहो तमामु ॾुखियो फ़न आहे। इहो सिर्फ़ु अली रोशन ई करे सघे थो ऐं उन करे ॾेखारियो। सो हिन ड्रामे जे लाइ वधीक मां न चवंदुसि ऐं सभिनी दोस्तनि खे सिर्फ़ु मुबारकूं ॾियां थो जेके बि दोस्त हिन ड्रामे सां सलाड़ियल आहिनि, टेक्निकल जेके दोस्त उहे ऐं जिन ड्रामे में कमु कयो उन सभिनी खे मुबारकूं हुजनि। नापा पारां ही 5 प्रोग्राम कामयाबु प्रोग्राम, ज़बरदस्त प्रोग्राम। अवां सभिनी ॾिसंदड़नि खे ऐं जेकी टीम जेकी मथे बीठी आहे, जेके असांजा लाड़काणे जा इंटेलेक्चुअल्स बीठा आहिनि, इन सभिनी खे मुबारकूं। महिरबानी। थैंक यू सर। गुज़ारिश कंदुसि अदा एजाज़ सोलंकी साहब तमामु ख़ूबसूरत राइटर हुजण सां गॾो गॾु सुठा डायरेक्टर एक्टर बि आहिनि, पंहिंजा व्यूज़ ड्रामे जे मुतालिक़ छा था चवनि? मथे बीठल सभिनी दोस्तनि ऐं हेठि वेठल मुंहिंजनि भाइरनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम। या अली मदद। मंटू जॾहिं ठंडा गोश्त लिखियो त उन ते केस थियो हो ऐं उहो हलियो हो कोर्ट में। उहो मंटू खे चवंदो तूं फ़ाहिशी थो फैलाए, उरानियत थो फैलाए। हुन हिकिड़े हिकिड़ा जुमिला चया हा त मां इहो जेको तव्हां इल्ज़ाम हणंदो आहे कोन थो, मां राइटर जेको आहे उहो अकास थींदो आहे, आईनो थींदो आहे समाज जो। जेकॾहिं तव्हां इन समाज में इहा उरानियत जेका मूं ते तव्हां इल्ज़ाम हणंदो आहे तव्हांजे मुआशिरे में न हुजे त मां बिमरना पेश न कंदुसि। हिकिड़ो तरीक़ो आहे असां सभिनी राइटर जेके बि राइटर आहिनि ऐं जेके साञावंद राइटर आहिनि उन्हनि जो शेवो हूंदो आहे त उहे अहिड़ा हसास मौज़ू खणी ईंदा आहिनि जेको अॼु अली रोशन हिन वक़्त जे हवाले सां हिकिड़ो बहितरीनु मौज़ू खणी आयो। ऐं जीअं असांजे लाला चयो त हुनजे पोयों जेको बैकग्राउंड हो उहो ई हुयो, हीअ त घर हो, इहा पूरी सिंध आहे। ऐं साईं जन इहो हिकिड़ो मैसेज ॾिनो जंहिं लाइ उनखे जस आहे त पंहिंजी धरतीअ, पंहिंजे वतन ऐं पंहिंजे नंगल लाइ माण्हू मरी वञे, छॾे न। जेको हिकिड़ी असांजी बदबख्ती आहे या ज़माने जी हिकिड़ी हिन जी सितम ज़रीफ़ी आहे जो असांजा माण्हू हिननि ॾींहंनि में 2000 बोर्ड 2010 वारी बोर्ड ऐं हिन बोर्डनि में कुझु माण्हुनि उहो जेको उन्हनि जो शेवो आहे, उहा जेका उन्हनि जी क़ौमी हिसा उहा उन्हनि मारे ऐं उन्हनि खे रोडनि ते दरपदर कयो आहे। ऐं उन्हनि कुझु माण्हू असांजे कुझु माण्हुनि ॾिनो आहे ऐं उन्हनि सभिनी खे मां चवां थो त अली रोशन ॼण हिकिड़ो घरोड़े भुजो ॾिनो आहे त तव्हां पंहिंजा घर छॾे ऐं कीअं रोडनि ते जेको आहे सो पंहिंजा नंगा आंदा आहिनि ऐं शो आंदा आहिनि। बहरहाल मां अली रोशन खे लख जस्तो चवां, मुबारकूं थो ॾियां जंहिं अहिड़ो बहितरीनु ड्रामो हिकिड़ो पेश कयो जंहिंमें सभिनी लाइ सबक़ हो। वसलाम। इहा हक़ीक़त आहे साईं त हैफ़ तनी के होए वतन जिनी विसारियो। मां गुज़ारिश कंदुसि सेक्रेटरी आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो अब्दुल सत्तार ख्वावड़ साहब जिन खे त उहे पंहिंजा व्यूज़ ॾियनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। स्टेज ते बीठल ऐं साम्हूं सलाम वालेकुम या अली मदद। साईं पहिरियां त मुबारक आहे, हिननि बहितरीनु हिकिड़ो ड्रामो पेश कयो ऐं तमामु दिलि ख़ुशि थी त आर्ट काउंसिल लाड़काणो जेको हाणे कमु करे पई त इहे असांजा जेके आर्ट काउंसिल जा मेंबर्स आहिनि जेके ड्रामा फील्ड सां वास्तो था रखनि त हक़ीक़त में उनजे लाइ ही फेस्टिवल जेको आहे उहो सिखिया घर बि आहे। त
त ही ॾिसनि त दुनिया में कहिड़ा जेके आहिनि ते अॼुकल्ह ड्रामा थियनि था ऐं दुनिया सां गॾु हलणो पए थो। उहे जंगजू ड्रामा या एक्शन ड्रामा उहे बि पंहिंजी जॻह ते आहिनि, पर हिन वक़्तु जिन ड्रामनि जी ज़रूरत आहे ऐं जिन जो मुक़ाबिलो जेको आहे कराची में थींदो आहे, तो इन क़िस्म जे ड्रामनि जो ई जेको आहे उहो थींदो आहे। त हिते जेको आहे असांजा साईं अयूब गाज़ साहिबु ऐं अली रोशन साहिबु जेके आहिनि, इहे असांजा सम्झो त आर्ट काउंसिल जा उस्ताद आहिनि ऐं ही जेके असां आहियूं या असांजा जेके दोस्त आहिनि उहे हितां सिखिया हासिलु कनि त अॼु जे दौर में कहिड़ा ड्रामा करणु खपनि। मां वरी बि जेको आहे अली रोशन साहिब जो शुक्रिया अदा थो कयां त हिन जेको आहे एॾा बहितरीनु ड्रामा करे पाण खे त तमामु घणी इज़त वठी ॾिनी अथई, पर असांजे आर्ट काउंसिल खे बि हिकु नओं मोड़ ॾिनो अथई। वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी। वॾी महिरबानी साईं अब्दुल सत्तार ख्वावड़ साहब। मां आख़िर में अली रोशन खे चवंदुसि त सभिनि दोस्तनि जा थोरा मञी ते कुझु पंहिंजे तरफ़ां बि कुझु असांखे ॿुधाइनि। अली रोशन शेख साहब। लख लाइक़ सभिनी जा ऐं वॾा वॾा जेके दोस्त हिन वक़्त ताईं वेठा आहिनि ऐं व्यूज़ ॿुधनि था पिया, ऐं उन्हनि जा बि लख लाइक़ जेके स्टेज ते आया ऐं मां ना चीज़ जे स्क्रिप्ट ते जेके उन्हनि पंहिंजा वीचार ॾिना। साईं अयूब गाज़ साहिबु जंहिंखां मां तमामु घणो सिखियो आहे। साईं असांजो मुख़्तियार समूह साहिबु जेको त उहो बि ट्रेंड सेटर रहियो आहे, उन बि एजुकेशन में जेतिरो कमु कयो आहे या जेतिरो असांजे लाड़काणे जे माण्हू उनखां सिखियो आहे, उहा बि वॾी ॻाल्हि आहे। साईं अब्दुल सत्तार साहिबु असांजो सीनियर आहे, असांजो मोहसिन आहे। मुंहिंजो एजाज़ सोलंगी साहिबु सीनियर राइटर आहे असांजो। उस्ताद रफ़ीक अबरो साहिबु पोइट्री में मुंहिंजो उस्ताद आहे, पाण सुठो राइटर बि आहे। बदर ख़ान ॿियनि सभिनी बि जिन जिन साईं सिकंदर अब्बासी साहिबु सुठो लेखक आहे। ऐं मूंखे उहे लफ़्ज़ कोन्हनि जो मां इन्हनि जा शुक्रिया अदा कयां त मुंहिंजी इन नंढड़ी कावश खे उन्हनि एतिरो मान ॾिनो आहे ऐं उहा वेही ताड़ियुनि जी सूरत में भेटा ॾिनी आहे। लख लाइक़ महिरबानी। वॾी महिरबानी अली रोशन। सुभाणे हिन ई मंच ते अव्हांजे साम्हूं स्टेज नाटक पेश कयो वेंदो माया, जंहिंजो कहाणीकार आहे मोहम्मद रफ़ीक कपड़ो ऐं उनजी डायरेक्शन हूंदी जावेद शेख जी। सो अॼु जीअं सुभाणे बि अवां मां इहे उमेदूं त अवां ईंदा पंहिंजो टाइम कढी ऐं इंशाअल्लाह असां अव्हांखे महसूसु कंदासीं। तेसीं ताईं अवां खां इजाज़त वठंदासीं। जाड़े पेर ताड़े ख़ैर। अल्लाह